बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वकज़ालिक तमस्सुकु बिइस्तिस्हाबिल हाल अल हालु तमस्सुकुन बिअदमिद दलील इज़ वुजूदुश शैइ ला यूजिबु बक़ाअहु फयस्लिहु लिल दफ़इ दूनल इल्ज़ाम। व अला हाज़ा क़ुलना मजहूलुन नस्ब लौ इद्दआ अलैहि अहदुन रिक्कन सुम्मा जना अलैहि जिनायतन ला यजिबु अलैहि इर्शुल हुर्र लिअन्न ईजाब अर्शिल हुर्र इल्ज़ामुन फला यसबुतु बिला दलीलिन। ये बहस हली रहियो आहे फ़सल इन जे बारे में त बग़ैर दलील जे हुज्जत पकड़ण, बिला दलील हुज्जत बनाइण। उन मज़ा हिकिड़ो क़िस्म असां पढ़ी आयासीं त अदम इल्लत जी वजह सां अदम हुकुम खे दलील बनाइण, त माना इल्लत नथी मिले त हाणे हुकुम बि न मिलंदो। हिकिड़ी सूरत असां इहा पढ़ी आयासीं। अॼोके सबक़ में ॿी सूरत मुसनिफ़ अलैहि रहमत ज़िक्र करे रहियो आहे त बिला दलील बग़ैर दलील हुज्जत पकड़ण जी ॿी सूरत आहे इस्तिस्हाब हाल। ॿी सूरत कहिड़ी आहे? इस्तिस्हाब हाल। इस्तिस्हाब हाल जी तारीफ़ आहे त फ़िलहाल कंहिं हुकुम खे साबित करण जे लाइ इन ॻाल्हि खे दलील बनाइण त इन हुकुम में इहा वस्फ़ ज़माने माज़ीअ में साबित हुई त हाणे ज़माने हाल में बि इहा वस्फ़ साबित रहंदी। सम्झ में ॻाल्हि आई? माना कंहिं बि हुकुम में, कंहिं बि अमर खे, कंहिं बि हुकुम खे दलील बनाइण जे लाइ इन ॻाल्हि जो दलील वठणु, हुकुम बनाइण जे लाइ इन ॻाल्हि जो दलील वठणु त इन अमर में, इन हुकुम में इहा वस्फ़ ज़माने माज़ीअ में मौजूदु हुई त हाणे ज़माने हाल में बि मौजूदु हूंदी। मुसनिफ़ फरमाए थो त इहो बिला दलील आहे, इहो एतिरो मज़बूत नाहे इनखे दलील बनाइण। छो? इहो उन जे करे त ज़माने माज़ीअ में जे कंहिं वस्फ़ जो हुजणु इन ॻाल्हि जी तक़ाज़ा नथो करे त ज़माने हाल में बि उहा वस्फ़ मौजूदु हुजे। जीअं पुठियां पढ़ी आयासीं त ईअं बि थींदो आहे त को हुकुम में दवाम मौजूदु न हुजे, माना पहिरियां त हुकुम हुजे पर उन में दवाम मौजूदु न हुजे, वरी पोइ कंहिं वस्फ़ जे करे उहो हुकुम ख़तमु थी वञे। तो ज़माने माज़ीअ में, गुज़िरियल ज़माने में, गुज़श्ता ज़माने में कंहिं वस्फ़ जो हुजणु इन ॻाल्हि जी तक़ाज़ा नथो करे त हाल में बि उहा वस्फ़ मौजूदु हुजे। इहो आहे इस्तिस्हाब हाल। हाणे इस्तिस्हाब हाल खे माण्हू दलील बनाए सघे थो या नथो बनाए सघे, इन जे बारे में शाफ़िन ऐं अहनाफ़ जो कुझु इख़्तिलाफ़ आहे। अहनाफ़ चवनि था त इस्तिस्हाब हाल खे रद्द जे लाइ दलील बनाए सघिजे थो, इल्ज़ाम जे लाइ दलील बनाए नथो सघिजे। छा मतिलबु इहो त माना दफ़ा जे लाइ उनखे दलील बनाए सघिजे थो, रद्द करण जे लाइ उनखे दलील बनाए सघिजे थो। यानी कि अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स इस्तिस्हाब हाल मां दलील वठंदे का ॻाल्हि उहो साबित करणु चाहे थो त असां उन जी ॻाल्हि खे रद्द करे सघूं था, लेकिन इस्तिस्हाब हाल जे ज़रिए असां कंहिंजे मथां को हुकुम लाज़िम नथा करे सघूं। लेकिन शाफ़ी हज़रात फरमाइनि था त इस्तिस्हाब हाल जे ज़रिए जहिड़े तरीक़े सां असां हुकुम खे दफ़ा करे सघूं था, अहिड़े तरीक़े सां असां हुकुम खे लाज़िम बि करे सघूं था। छो त जीअं पुठियां पढ़ी आयासीं त शाफ़ी छा पिया फरमाइनि त हुकुम में जेको हुकुम इब्तिदा थी वियो, जेको जंहिं हुकुम जी शुरूआत थी वई त हाणे उन में दवाम मौजूदु हूंदो। इहो नथो थी सघे त हुकुम मौजूदु थिए, हुकुम लॻाइजे, उन खां बाद में वरी हुकुम खे ख़तमु कयो वञे, उन में दवाम न हुजे। माना जेको बि हुकुम शुरू थींदो त उन में दवाम हूंदो। सो उन जे करे इस्तिस्हाब हाल छा तारीफ़ कईसीं त माना ज़माने माज़ीअ में उहो हुकुम मौजूदु हुयो त इन ॻाल्हि जी तक़ाज़ा नथो करे त ज़माने हाल में बि उहो मौजूदु
माना शाफ़ी हज़रत फरमाईंदा जॾहिं ज़माने माज़ी में मौजूदु हुयो त हाल में बि उहो मौजूदु हूंदो। सम्झ में ॻाल्हि आई। हाणे इन जो मुसनिफ़ अलैहि रहमत हिकिड़ो मिसाल पेश करे रहियो आहे। इन मिसाल में अवां इस्तिसाब हाल जी तारीफ़ बि सम्झी वेंदो ऐं शाफ़िन ऐं अहनाफ़ जो जेको इख़्तिलाफ़ आहे उहो बि अव्हांजे ज़हन नशीन थी वेंदो। मिसाल आहे को मजहूल नसब शख़्स आहे। मजहूल नसब यानी अहिड़ो शख़्स आहे जंहिंजे नसब जी ख़बर न आहे त हीउ कंहिंजो पुटु आहे, अलाए केरु आहे। पोइ उन मजहूल नसब शख़्स जे लाइ केरु शख़्स अची करे ऐं इहा दावा थो करे त हीउ ग़ुलाम आहे, हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे। हाणे उहो आहे त मजहूल नसब, हाणे ख़बर न आहे हीउ इन जो वाक़ई ग़ुलाम आहे या न आहे। छो त मजहूल नसब आहे, नसब जी ख़बर हुजे हा त पोइ असां चऊं भाउ हीउ त फलाणे जो पुटु आहे, तुंहिंजो ग़ुलाम कीअं थींदो। पर हाणे आहे मजहूल नसब, तो ख़बर नथी पवे त इन जो ग़ुलाम आहे या न आहे। त हाणे असां हिते इस्तिसहाब हाल जे ज़रिए उन जी दावा खे दफ़ा करे सघंदासीं, रद्द करे सघंदासीं। इस्तिसहाब हाल जी तारीफ़ छा पढ़ीसीं त ज़माने माज़ीअ में जंहिं अमर में उहा सिफ़त मौजूदु हुई त इन ॻाल्हि खे दलील बनाइण त ज़माने हाल में बि उहा मौजूदु हुजे। त हाणे इस्तिसहाब हाल इन में इन तरह आहे त हर इंसान पैदाइशी तौर ते उहो छा हूंदो आहे, आज़ादु हूंदो आहे। जेका ग़ुलामी ईंदी आहे उहा कंहिं ग़ैर सबब जे करे, कंहिं अलॻि सबब जे करे उन में ग़ुलामी ईंदी आहे। मसलन जंग लॻी, उहो क़ैद थी वियो त पोइ उहो ग़ुलाम थींदो न। पर इब्तिदाअन जेको इंसान पैदा थिए थो उहो आज़ादु पैदा थिए थो। या ग़ुलामी थी मसलन कंहिं ग़ुलाम मां पैदा थियो, ग़ुलाम जी औलाद आहे त उहो जेॾी महिल पैदा थियो उन महिल त उहो आज़ादु पैदा थियो, पर ग़ुलाम जे घर पैदा थियो, ग़ुलाम जी औलाद हुयो, उन जे करे उन जे मथां ग़ुलामी वारी सिफ़त अची वई। त इंसान जेको हूंदो आहे सो पैदाइशी छा हूंदो आहे, आज़ादु हूंदो आहे। त हीउ मजहूल नसब बि पैदाइशी तौर ते असां हिनखे आज़ादु तसवुर कंदासीं। इहो आहे इस्तिसहाब हाल। हाणे इस्तिसहाब हाल में असां दलील खे दफ़ा करे सघंदा आहियूं, पर उन खे लाज़िम करे न आहियूं सघंदा। त हाणे उहो शख़्स चवे थो त हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे, त हाणे उन असां मजहूल नसब शख़्स जे मथां ग़ुलामी खे लाज़िम न करे सघंदासीं बग़ैर दलील जे। भई तूं चवीं थो हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे त तूं को दलील आण, तूं को सबूत आण। बग़ैर दलील जे, बग़ैर सबूत जे इस्तिसहाब हाल खे असां दलील मुल्ज़िमा लाज़िम दलील बनाए, माना इब्तिदाअन हुकुम उन जे मथां लाज़िम करे नथा सघूं। बाक़ी दलील इस्तिसहाब हाल जे ज़रिए असां हुकुम खे दफ़ा करे सघंदासीं। मसलन असां इहो चवंदासीं त हर इंसान जेको आहे सो पैदाइशी आज़ादु हूंदो आहे। तूं हिन मजहूल नसब शख़्स जे लाइ इहा दावा थो करीं त हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे, त हाणे इन जे इहो तुंहिंजो ग़ुलाम तसवुरु न थींदो। ग़ुलाम बनाइण जे लाइ तूं को दलील आण, असां इन खे आज़ादु तसवुरु कंदासीं। इस्तिसहाब हाल सम्झ में आयो? ठीकु आहे। दलील दाफ़िया बि सम्झ में आयो ऐं दलील मुल्ज़िमा बि सम्झ में अची वियो। हाणे वरी अचूं था अञा इहो मिसाल अॻिते हले थो। हाणे वरी जंहिं शख़्स दावा कई न त हीउ मजहूल नसब शख़्स मुंहिंजो ग़ुलाम आहे, पोइ हाणे जेकॾहिं उन दावा कंदड़ शख़्स उन मजहूल नसब ग़ुलाम ते का जिनायत कई, जिनायत जो छा मतिलबु आहे, माना मसलन उन जो हथु कटे छॾे। त हाणे अच्छा फ़िक़ह जे किताबनि में इहा ॻाल्हि तव्हां पढ़ी हूंदी त 2 शयूं हूंदियूं आहिनि जिनायत जे तौर ते, लाज़िम हूंदियूं आहिनि ज़िमान जे तौर ते। हिकिड़ी हूंदी आहे दियत, हिकिड़ी खे चइबो आहे, ॿिए खे चइबो आहे अर्श। दियत चइबो आहे त कंहिं शख़्स खे जान सां कंहिंखे क़तलु कयो वियो, कंहिं शख़्स खे मारियो वियो, क़तलु कयो वियो, त क़ातिल ते जेका लाज़िम थींदी आहे उनखे चइबो आहे दियत। ऐं जेकॾहिं कंहिं शख़्स उनखे क़तलु नाहे कयो पर उनखे तकलीफ़ ॾिनी अथई, उन सां विढ़ियो आहे, उनजो हथु कटियो अथई, पेरु कटियो अथई, या को उज़वो तलफ़ कयो अथई, त उनजे मथां जेको लाज़िम थींदो आहे ज़िमान, उनखे चइबो आहे अर्श। ठीकु आहे, सम्झ में आयो?
त हाणे आज़ाद शख़्स जी दियत आहे 100 उठ ऐं ग़ुलाम जी दियत वरी आज़ाद जे अध ते हूंदी आहे, निसफ़ ते हूंदी आहे। माना ग़ुलाम शख़्स खे अगरि कंहिं क़त्लु कयो त हुनजी दियत घणी ॾियणी पवंदी? 50 उठ। त अहिड़े तरीक़े सां अर्श बि जेको आहे सो आज़ाद शख़्स खां ग़ुलाम शख़्स जो निसफ़ हूंदो आहे, अधु हूंदो आहे। हाणे अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स कंहिं आज़ाद शख़्स जो हथु कटियो आहे त हथ जो जेको अर्श आहे, जेको ज़मान आहे, जेका चटी आहे, उहो आहे निसफ़ दियत, माना 50 उठ। अगरि कंहिं शख़्स कंहिं आज़ाद शख़्स जो हथु कटियो आहे त हथु कटींदड़ जे मथां घणी चटी आयद कई वेंदी? 50 उठ। अहिड़े तरीक़े सां अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स कंहिं ग़ुलाम शख़्स जो हथु कटियो आहे त अधु चटी आयद कई वेंदी, उहा घणी आहे? 25 उठ। छो त ग़ुलाम जी मुकमिल दियत आहे 50 उठ, त उनजो हथु कटणु, हथु आहे निसफ़ दियत, त हथ जे लाइ उनजे मथां 25 उठ आयद चटी आयद कई वेंदी। हाणे अचो मिसाल जे तरफ़, त उहो मजहूल नसब शख़्स हुयो। हाणे कंहिं शख़्स अची इहा दावा कई त हीउ जेको मजहूल नसब शख़्स आहे इहो मुंहिंजो ग़ुलाम आहे, त उन जी दावा खे असां दलील मुल्ज़िमा असां तसवुरु न कयोसीं, माना उनखे ग़ुलाम तसवुरु न कयो वेंदो। छो त इब्तिदाअन हर शख़्स आज़ादु हूंदो आहे। असां इस्तिसाब हाल जे ज़रिए उन जे दलील खे असां दफ़ा कयो हुयोसीं, उन जे मथां ग़ुलामी मजहूल नसब शख़्स जे मथां लाज़िम न कईसीं। पर हाणे जंहिंजे मथां उन इहा दावा कई त हीउ मुंहिंजो ग़ुलाम आहे, पोइ उन जिनायत कई आहे, माना उन मजहूल नसब शख़्स जो उन हथु कटियो आहे, त हाणे उन हथ कटींदड़ शख़्स जे मथां कहिड़ी जिनायत, कहिड़ो अर्श लाज़िम थिए, कहिड़ी चटी लाज़िम थिए? माना 50 उठ लाज़िम थियनि या 25 उठ लाज़िम थियनि? आज़ाद शख़्स जी चटी लाज़िम थिए या ग़ुलाम शख़्स जी चटी लाज़िम थिए? त उन लाइ मुसन्निफ़ फरमायो त उन शख़्स जे मथां, जिनायत कंदड़ शख़्स जे मथां, इन मजहूल नसब शख़्स जी जंहिं जिनायत कई आहे त उन जे मथां उन ग़ुलाम वारी चटी लाज़िम थींदी, माना 25 उठ लाज़िम थींदा। मथे त पुठे मिसाल में त असां चयोसीं त उहो शख़्स आज़ादु तसवुरु कयो वेंदो, ऐं हिते चटी वरी उनजे मथां ग़ुलाम वारी रखी थी वञे। इहो छो? इहो उन जे करे त पुठे मिसाल मंझि बि असां उन शख़्स जे मथां ग़ुलामीअ खे इस्तिसाब हाल जे ज़रिए लाज़िम न कयो हुयोसीं। माना इस्तिसाब हाल दलील खे लाज़िम नथो करे सघे इब्तिदाअन उन जे मथां, त हिन जॻह ते बि इहो ई उसूल जारी थींदो त माना उन शख़्स जे मथां हाणे आज़ाद शख़्स जी जेका चटी आहे उहा ज़्यादा आहे, माना ज़्यादा माल उन जे मथां लाज़िम न थी सघंदो। जेको घटि माल आहे, घटि माल ग़ुलाम वारो आहे, उहो ई शख़्स उहो माल ॾींदो। छो त ज़्यादा माल उन जे मथां जॾहिं असां लाज़िम कंदासीं त इहो थींदो दलील मुल्ज़िमा, ऐं इस्तिसाब हाल खे दलील मुल्ज़िमा लाज़िम दलील बनाए नथो सघिजे। सो उन जे करे असां उन ते ज़्यादा चटी आयद न कंदासीं। जेकॾहिं असां ज़्यादा चटी आयद कंदासीं त माना असां इस्तिसाब हाल खे दलील मुल्ज़िमा बनायो, लाज़िम दलील बनायो, ऐं इस्तिसाब हाल दलील लाज़िम नाहे हूंदो। सम्झ में अची वियो फ़र्क़ु? तर्जुमो वकज़ालिक, ऐं अहिड़ी तरह, यानी जहिड़ी तरीक़े सां असां इहतिजाज, इस्तदलाल बिला दलील जो हिकिड़ो क़िस्म पढ़ी आया हुआसीं त अदम इल्लत खे दलील बनाइणु अदम हुकुम ते, अहिड़े तरीक़े सां ही ॿियो क़िस्म बि आहे। कहिड़ो क़िस्म? अतमस्सुक, माना दलील वठणु, बे इस्तिसहाबिल हाल, इस्तिसहाब हाल सां। इस्तिसहाब हाल जी तारीफ़ सम्झ में अची वई? तमस्सुकुन, इहो दलील वठणु, बे अदम दलील, दलील इहो बे अदम दलील, इहो दलील जे न हुजण सां आहे। माना इस्तिसहाब हाल इहो अदम दलील आहे। इस्तिसहाब हाल खे माण्हू दलील बनाए नथो सघे। मुसन्निफ़ फरमाए थो छो? इहो उन जे करे त माज़ीअ में कंहिं अमर में का वस्फ़ साबित हुई, इहा इन ॻाल्हि ते दलालत नथी करे त हाल में बि उहा वस्फ़ साबित थी सघे थो, कंहिं वजह जे करे, कंहिं सबब जे करे उहा वस्फ़ ख़तमु थी वई हुजे। इनखे अगरि तव्हां ईअं सम्झो, मसइलन हिकिड़ो शख़्स गुम थी वियो,
हाणे केरु उन में इस्तिसहाब हाल जे ज़रिए इहो दलील पकड़े त इहो शख़्स जॾहिं गुम थी वियो हुयो त उन में हयाती मौजूदु हुई, सो हिन वक़्तु बि उन में हयाती मौजूदु हुजणु घुरिजे, हिन वक़्तु बि उहो हयात हुजे, हिन वक़्तु बि उहो ज़िंदा हुजे। त हाणे उन जे ज़िंदा हुजण न हुजण में यकीन आहे न, आहे न, शक आहे। थी सघे थो ज़िंदा हुजे, थी सघे थो ज़िंदा, छो त उहो गुम थी वियो आहे न। पर इन ॻाल्हि खे इस्तिसहाब हाल जे ज़रिए इहो माण्हू दलील वठे त जॾहिं गुम थियो हुयो उन वक़्तु इहो ज़िंदा हुयो त हिन वक़्तु बि इहो ज़िंदा हुजणु घुरिजे। सो इन में तरदुद आहे, थी सघे थो ज़िंदा हुजे, थी सघे थो ज़िंदा न हुजे। सो दलील जॾहिं लाज़िम दलील बनाइबो आहे त उहो कवी दलील सां बनाइबो आहे, शक में कंहिंखे लाज़िम दलील नाहे बनाइबो। शक में कंहिंजे मथां का शइ लाज़िम नाहे कबी। सम्झ में अची वियो? अहिड़ी तरह तमस्सुकुन दलील वठणु इहो आहे बि अदम दलील, अदम दलील सां, जीअं अदम दलील सां दलील वठणु हूंदो आहे अहिड़े तरीक़े सां इस्तिसहाब हाल बि आहे। इज़ वजूद शइ, उन वक़्तु शइ जो वजूद ला यूजिब नथो साबित करे बक़ाअहू, उन शइ जी बका खे। माना ज़माने माज़ीअ में कंहिं शइ जो वजूद हुयो, उहो ज़माने हाल में उन जे बाक़ी हुजण खे साबित नथो करे। थी सघे थो ज़माने हाल में उहा शइ ख़तमु थी वई हुजे। मिसाल इन जी मसलन थी सघे थो हिन वक़्तु उहो मफ़क़ूद शख़्स फ़ौत थी वियो हुजे, थी सघे थो न। फयस्लिहु लिल दफ़ए, पोइ इहो सलाहियत रखे थो दफ़ा जे लाइ, माना इन खे असां दलील दाफ़िआ त बनाए सघंदासीं, दूनल इल्ज़ाम, सवाइ इल्ज़ाम जे, माना दलील मुल्ज़िमा उनखे बनाए, दलील इल्ज़ाम असां उनखे बनाए, माना उन जे ज़रिए कंहिं शख़्स जे मथां का शइ लाज़िम करे न सघंदासीं। जीअं मजहूल नसब शख़्स जे मथां ग़ुलामी लाज़िम कईसीं न कईसीं, चटी उन शख़्स जिनायत कई त उनजे मथां असां ज़्यादा चटी लाज़िम कईसीं न कईसीं न, छो त इहो इस्तिसहाब हाल दलील मुल्ज़िमा नथो थी सघे। दलील इल्ज़ाम उन जे ज़रिए कंहिं शख़्स जे मथां अहिड़ो दलील नथा बनाए सघूं जो इस्तिसहाब हाल जे ज़रिए कंहिं शख़्स जे मथां का शइ लाज़िम कई वञे। लेकिन शाफ़ी हज़रात इनखे दलील इल्ज़ाम बि बनाइनि था ऐं दलील दाफ़े बि बनाइनि था। ठीकु आहे। व अला हाज़ा, ऐं इन जे करे कुलना असां चयोसीं त मजहूलुन नस्ब, मजहूलुन नसब शख़्स जे मथां लौ अद्दआ अलैहि अहदुन, जेकॾहिं दावा कई अलैहि, हा ज़मीर जी मर्ज़ी मजहूल नसब जी तरफ़ आहे, जेकॾहिं दावा कई उन शख़्स ते अहदुन कंहिं बि हिकु रिकन ग़ुलामीअ जी, माना चई त ही मजहूल नसब शख़्स मुंहिंजो ग़ुलाम आहे। सुम्मा जना अलैहि जिनायतन, पोइ वरी जिनायत कयईं उन ते जिनायत करणु, माना उनजो हथु, मिसाल हिकिड़ो वठो, उनजो हथु कटे छॾी। ला यजिब अलैहि अर्शुल हुर्र, त न वाजिब थींदो उन शख़्स ते, कंहिं शख़्स ते, हा ज़मीर मर्ज़ी उन तरफ़ जंहिं शख़्स जिनायत कई आहे, जिनायत कंदड़ ते छा न लाज़िम थींदो अर्शुल हुर्र, आज़ाद शख़्स जो अर्श, अर्श तारीफ़ ॿुधाई मां, सम्झ में अची वई न। लिअन ईजाब अर्शिल हुर्र, छो त आज़ाद शख़्स जे चटीअ जे वाजिब करण में इहो इल्ज़ाम आहे। इल्ज़ाम कीअं आहे त माना आज़ाद शख़्स जो जॾहिं असां अर्श, उनजी आज़ाद शख़्स जी चटी जॾहिं असां उनजे मथां लाज़िम कंदासीं त ज़्यादा माल उनजे मथां लाज़िम करणु ईंदो। त ज़्यादा माल लाज़िम छा सां थींदो आहे, कवी दलील सां थींदो आहे। ऐं इस्तिसहाब हाल दलील ज़ईफ़ आहे, इन में शक हूंदो आहे। सो दलील ज़ईफ़ जे ज़रिए असां कंहिंजे मथां का शइ लाज़िम करे नथा सघूं। फला यसबुतु बिला दलीलिन, पोइ न साबित थींदो इहो बग़ैर दलील जे। इस्तिसहाब हाल में दलील मुल्ज़िमा बग़ैर दलील जे साबित न थींदो। व अला हाज़ा, ऐं इन ई जे करे कुलना असां चयोसीं। अच्छा, व अला हाज़ा कुलना, इन ते असां चयोसीं। इहे अॻिते मुसनिफ़ ॿ मिसाल बयान थो करे, लेकिन इहे ॿ मिसाल इस्तिसहाब हाल जा न आहिनि। उनजे करे चई न व अला हाज़ा, इन ते अला हाज़ा, हाज़ा में ज़मीर जी मर्ज़ी उहो पुठिए तरफ़ आहे।
त जेको मुसनिफ़ शुरूअ में चयो हुयो इहतिजाज बिला दलील, दलील इहतिजाज बिला दलील, बग़ैर दलील जे हुजत बनाइण। हिन फ़सल में इन ॻाल्हियुनि जो ज़िक्र हली रहियो न, त बग़ैर दलील जे हुजत बनाइण। त हीअ ॿ मसइला जेके ज़िक्र कंदो उहे बि इस्तिसहाब हाल जा न आहिनि, पर बग़ैर दलील जे माण्हू हुजत बनाए नथो सघे, इन जा आहिनि मसइला। तवजो हेॾा कयो, मसइला सम्झो। हिकिड़ी औरत आहे मिसाल, पोइ उनखे हैज़ ईंदो आहे आदतन हर महीने में 7 ॾींहं। पोइ को हिकु महीनो आयो, उन औरत खे हैज़ आयो, मिसाल हिकिड़ो वठो 13 ॾींहं। त हाणे उनजो आदत खां हैज़, आदत खां उनजो रतो जेको आहे सो ज़्यादा थी वियो। हाणे इहो जेको आदत खां जेको ज़्यादा थियो आहे, इनखे असां हैज़ में शुमारु कयूंसि या इस्तिहाज़े में शुमारु कयूंसि। हाणे इन जे बारे में मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे त असां ॾिसंदासीं त औरत खे आदतन घणा ॾींहं हैज़ थो अचे। सो आदतन उन औरत खे हैज़ ईंदो आहे 7 ॾींहं। हिन महीने इन औरत खे हैज़ आयो आहे 13 ॾींहं। त हैज़ जी मुदत घटि में घटि घणी हूंदी आहे? हैज़ जी मुदत घटि में घटि 3 ॾींहं, ज़्यादा खां ज़्यादा 10 ॾींहं हूंदी आहे। त हाणे औरत खे आदतन जेको हैज़ ईंदो आहे उहो आहे 7 ॾींहं उन औरत खे। हिन महीने आयो अथसि 13 ॾींहं। त हैज़ जेको आहे सो ज़्यादा खां ज़्यादा हूंदो आहे 10 ॾींहं, माना 7 ॾींहंनि वारो त हैज़ थींदो। ऐं छो त आदतन उनखे 7 ॾींहं हैज़ ईंदो आहे। ऐं 10 ॾींहंनि खां मथे जेको आयो 11हें ॾींहुं, 12हें ॾींहुं ऐं 13हें ॾींहुं, इहो त इस्तिहाज़ा थींदो। इन में त को बि शक न आहे, छो त 10 ॾींहंनि खां वधीक हैज़ नाहे हूंदो। ऐं 7 ॾींहं हुनखे आदतन हैज़ ईंदो आहे, 1 तारीख़ खां 7 तारीख़ ताईं, उहो बि हैज़ में शामिलु थियो। ऐं 10 खां 13 तारीख़ ताईं, 11, 12, 13 तारीख़, इहो छा में शामिलु थियो? इहो बग़ैर शक जे। बाक़ी बचा ॾींहं कहिड़ा? 8, 9 ऐं 10 तारीख़। हाणे 8, 9, 10 आदतन इनखे इहो हैज़ नाहे ईंदो, त पोइ 8, 9, 10 इहो हैज़ में बि शुमारु थी सघे थो, छो त हैज़ 10 ॾींहंनि ताईं बि अची सघे थो। ऐं इहो वरी 8, 9, 10 वारो बि इस्तिहाज़ा में बि शुमारु थी सघे थो। कीअं? त आदत हुनजी 7 ॾींहं आहे, हिन महीने हुनखे 13 ॾींहं हैज़ आयो। त हाणे इहो जेको इहे जेके माना 7 खां 10 तारीख़ ताईं, 10 तारीख़ खां मथे वारो त इस्तिहाज़ आहे, इन में त को बि शक न आहे। बाक़ी 7 खां 10 तारीख़ वारो जेको औरत खे हैज़ आयो आहे, इहो इस्तिहाज़े में शुमारु थींदो या हैज़ में शुमारु थींदो? इन जे बारे में मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे त बग़ैर दलील जे हुजत बनाइण इहो दुरुस्त। मसलन हाणे असां इहो चऊं त औरत खे 10 ॾींहं आयो आहे हैज़, 11, 12 ऐं 13 तारीख़ इहो आहे इस्तिहाज़ा। सो इहो दलील बनाइण दुरुस्त नाहे। छो त असां दलील छा बनायोसीं न, हूअं त हुनखे 7 ॾींहं ईंदो हुयो, पर हिन महीने उनखे हैज़ आयो आहे 10 ॾींहं। उनजी आदत टुटी वई आहे औरत जी। त अव्हां वटि कहिड़ो दलील आहे जो अव्हां चओ था त उन औरत जी आदत टुटी वई आहे? 7 ॾींहंनि खां उनजो हैज़ 10 ॾींहंनि ताईं हलियो आहे। इन जो को दलील आहे? न आहे न। त कहिड़ी ख़बर पई त औरत जी आदत टुटी पई? 7 ॾींहंनि खां 10 ॾींहंनि ताईं हुनखे हैज़ आयो आहे। थी सघे थो 7 ॾींहंनि खां पोइ मथे यको इस्तिहाज़ा हुजे। सो उनजे करे औरत जी आदत जे टुटण जो, आदत आहे 7 ॾींहं, आदत जे टुटण जो दलील असां वटि मौजूदु नाहे। त असां इन ॻाल्हि खे दलील न बनाईंदासीं त औरत जी आदत टुटी वई आहे। पोइ हाणे छा कंदासीं? 7 ॾींहं जेका उनजी आदत आहे उनखे असां हैज़ में शुमारु कंदासीं। बाक़ी 7 ॾींहंनि खां पोइ 13 तारीख़ ताईं जेको हुनखे आयो आहे उनखे असां इस्तिहाज़ा में शुमारु कंदासीं। सम्झ में आयो? अहिड़े तरीक़े सां ॿियो मिसाल ॾिनई त का अहिड़ी औरत आहे जेका बालिग़ थी, बालिग़ थियण सां ई उनखे हैज़ ईंदो, बालिग़ थींदी न, बालिग़ थियण सां उनखे हैज़ आयो, पर हैज़ उनखे आयो आहे 14 ॾींहं। हाणे
इन 14 ॾींहं जेको उनखे हैज़ आयो आहे त उन में कहिड़ा ॾींहं हैज़ में शुमारु थियनि उनजी आदत जी बि ख़बर नाहे, छो त नई बालिग़ थी आहे न उहा औरत, उनजी आदत जी बि ख़बर नाहे। त पोइ हाणे कहिड़ा ॾींहं उन जा हैज़ में शुमारु थींदा, कहिड़ा ॾींहं उन जा इस्तिहाज़ में शुमारु थींदा। सो उन जे करे असां हिते बि बग़ैर दलील जे को हुकुम साबित न कंदासीं। उन में जेको 1 तारीख़ खां 10 तारीख़ ताईं जेके 10 ॾींहं आहिनि उहे शुमारु थींदा हैज़ में, ठीकु आहे। बाक़ी 10 ॾींहंनि खां जेकी ज़्यादा आहिनि, छो त 10 ॾींहं छो हैज़ में शुमारु थींदा, उन जे करे जो हैज़ जी ज़्यादा खां ज़्यादा मुदत 10 ॾींहं आहे। त जेके 10 ॾींहं आयो असां इहो चई सघूं था त इहो हैज़ थी सघे थो, छो त हैज़ जी मुदत 10 ॾींहंनि ताईं आहे। 10 ॾींहंनि खां जेको मथे आहे 11, 12, 13, 14 इहो त लाज़िमन इस्तिहाज़ा ई थींदो। तो असां ईअं नथा चई सघूं त हैज़ 3 ॾींहं हूंदो, 3 ॾींहं खां मथे यको इस्तिहाज़ आहे। इन जो को दलील आहे त उन औरत खे अलाए 3 ॾींहं हैज़ अचे, 5 ॾींहं अचे, 7 ॾींहं अचे, पर 10 ॾींहं घटि में घटि ऐं ज़्यादा खां ज़्यादा हैज़ 10 ॾींहं आहे। सो असां इन इहो हदीस मां साबित आहे, सो उन जे करे असां हिनखे दलील बनाईंदासीं। सम्झ में अची वई अगरि तर्जुमो कयो। व अला हाज़ा ऐं इन्हीअ ते, व अला हाज़ा मां छा मुराद आहे, हाज़ा मीर जो इशारो कहिड़े तरफ़ आहे, हाँ शाबाश, इहतिजाज बिला दलील, बग़ैर दलील जे हुजत वठणु, जेको फ़सल में मुसनफ़ ज़िक्र कयो। इन जे करे असां चयोसीं त इज़ा ज़ादत दम अलल अशरत फिल हैज़, जॾहिं ज़्यादा थी वियो रत 10 ॾींहंनि ते हैज़ में, माना 10 ॾींहंनि खां ज़्यादा रत आयो। वलिल मिरअत आदतुन मअरूफ़तुन, ऐं हिकु औरत जे वास्ते हिकु आदत आहे मअरूफ़, माना उनखे आदतन हैज़ ईंदो आहे 7 ॾींहं। मिसाल हिकिड़ो वठो, ऐं हिन महीने उन औरत खे हैज़ आयो आहे 13 ॾींहं, त आदत घणी अथसि, हैज़ घणा ॾींहं आयसि, त 7 त इहे थी विया हैज़ में शुमार, छो त आदतन उनखे एतिरो हैज़ ईंदो आहे। ऐं 10 खां मथे वारा त थिया इस्तिहाज़ में शुमार, बाक़ी शक कहिड़नि ॾींहंनि में थियो, 8 9, त इहे हैज़ में बि शुमार थी सघनि था, त इहे त हाणे असां हिनखे हैज़ में शुमार कयूंसीं या, सो बग़ैर दलील जे असां न इनखे हैज़ में शुमार कंदासीं, न असां इनखे, सो असां इहो दलील वठूं था औरत जी आदत टुटी वई आहे, सो हाणे 7 ॾींहंनि खां उनजो हैज़ 10 ॾींहं थी वियो आहे, त को दलील आहे हिन ॻाल्हि जो। सो इन जे करे असां ईअं न चवंदासीं उन औरत जी आदत टुटी वई आहे, छो त असांजो इहो चवणु बग़ैर दलील जे हूंदो। सो दलील कहिड़ो आहे त भई आदतन उनखे हैज़ ईंदो आहे 7 ॾींहं, सो आदत वारो असां एतिबार कंदासीं, बाक़ी जेको आहे उहो इस्तिहाज़े में शुमार हूंदो। ऐं औरत जे वास्ते आदत आहे मारूफ़, त इहा रुद्दत इला अयाम आदत, हा मोटायो वेंदो अयाम आदत जे तरफ़, माना 7 ॾींहंनि खे हैज़ शुमार कयो वेंदो। व ज़ाइद इस्तिहाज़तुन, ऐं जेको ज़ाइद आहे 7 ॾींहंनि खां उहो सभु इस्तिहाज़ो आहे, छो जो ज़ाइद आदत ते इत्तसल बिदमिल हैज़, जेको ज़्यादा आहे आदत उहो मिलियो आहे दमे हैज़ सां ऐं दमे इस्तिहाज़ा सां, माना इहो हैज़ बि शुमार थी सघे थो 7 तारीख़ खां 10 तारीख़ ताईं, इहो इस्तिहाज़ा बि शुमार। फ़इहतमल अमरैन, पोइ इहतमाल रखियो आहे उन ज़्यादतीअ 2 अमरनि जो, जमीअन मुश्तरिक तौर ते। फलो हकमना बिनक़्ज़िल आदत, पोइ जेकॾहिं असां हुकुम लॻायूं आदत जे टुटण जो, लज़िमनल अमल, अच्छा हिनखे अमल बि पढ़ी सघो था, अमल बि पढ़ी सघो था। जेकॾहिं फ़ाइल कयो त पोइ थींदो लज़िमनल अमल, लाज़िम थियो आहे अमल असां ते, या वरी लज़िमनल अमल, असां अमल खे लाज़िम कयो आहे। बिला दलील, बग़ैर दलील जे। व कज़ालिक, ऐं अहिड़ी तरह इज़ब्त आदत मअल बुलूग, जॾहिं शुरू थी का औरत, माना हैज़ में शुरू थी, मअल बुलूग बालिग़ थियण सां गॾु, माना बालिग़ थी, बालिग़ थियण सां उनखे हैज़ अची वियो। मुस्तहाज़तन, उहो हैज़ अची वियो इस्तिहाज़े वारो, माना हैज़ अची वियुसि, माना उनखे मिसाल हिकिड़ो वठो था, उनखे
रत आयो 14 ॾींहं, त हाणे घणा ॾींहं हैज़ में शुमार थींदा, घणा ॾींहं इस्तिहाज़े में शुमार थींदा। ठीकु आहे। फ़हैज़ुहा अशरत अयामिन, पोइ हैज़ उनजो थींदो 10 ॾींहं। लिअन्न, छो जो मादूनल अशरत, जेको सिवाइ आहे 10 ॾींहंनि जे, घटि आहे जेको 10 ॾींहंनि जे, तहतमिल हैज़ वल इस्तिहाज़ा, माना पहिरीं 3 तारीख़नि खां 10 तारीख़ ताईं इहो हैज़ जो बि एहतमाल रखे थो, इस्तिहाज़े जो बि एहतमाल। ठीकु आहे, सम्झ अचे थो न। मसलन औरत खे हैज़ घणा ॾींहं आयो आहे, रत घणा ॾींहं आयो आहे, 14 ॾींहं। त हाणे असां चयोसीं न, त उनजो हैज़ जा घणा ॾींहं शुमार कंदासीं, 10 ॾींहं शुमार कंदासीं। इहे 10 ॾींहं हैज़ जो एहतमाल बि रखनि था ऐं इस्तिहाज़े जो एहतमाल बि, छो त उन औरत जी आदत ख़बर न आहे, थी सघे उनखे 3 ॾींहं हैज़ अचे, थी सघे थो न, बाक़ी सभु इस्तिहाज़ा हुजे, इहो बि थी सघे थो। ऐं थी सघे थो उन औरत जो हैज़ 10 ॾींहंनि ताईं हले, इहो बि थी, माना 10 ॾींहंनि ताईं इहो हैज़ जो बि एहतमाल रखे थो। 3 ॾींहंनि खां मथे जेको आहे, 3 ॾींहं त लाज़िमी हैज़ थींदो, बाक़ी पोइ 4 खां वठी 10 तारीख़ ताईं इहो हैज़ जो बि एहतमाल रखे थो, इस्तिहाज़े जो बि एहतमाल। बाक़ी 10 ॾींहंनि खां जेको मथे आहे सो त लाज़िमन इस्तिहाज़ आहे, सो इहो ॿिन्हिनि अमरनि जो एहतमाल रखे थो 4 तारीख़ खां 10 तारीख़ ताईं जो। तहतमिल हैज़ वल इस्तिहाज़, त एहतमाल थो रखे इहो हैज़ जो ऐं इस्तिहाज़े जो। फलो हकमना बि इर्तिफ़ाइल हैज़, पोइ जेकॾहिं असां हुकुम लॻायूं हैज़ जे ख़तमु थियण जो, मसलन असां चई छॾियूं त इहो इन जो हैज़ जेको सो 3 ॾींहंनि में ख़तमु थी वियो, बाक़ी जेको 14 तारीख़ ताईं हलियो आहे उहो इस्तिहाज़ आहे, त लज़िमनल अमल बिला दलीलिन, असां लाज़िम कंदासीं, लज़िमनल अमल लाज़िम कंदासीं असां अमल खे बग़ैर दलील जे। त असां वटि इन जो को सबूत त कोन्हे न, 3 ॾींहंनि खां जेको मथे आयो आहे सो हैज़ न आहे पर इस्तिहाज़ आहे, सो बग़ैर दलील जे असां का ॻाल्हि लाज़िम नथा करे सघूं। सो उन जे करे 10 ॾींहं हैज़ में शुमार थींदा। भई 10 ॾींहं हैज़ में छो शुमार थींदा, इन जो कहिड़ो दलील आहे, इन जो दलील आहे हदीस आहे। हदीस में छा आहे त औरत जो हैज़ ज़्यादा खां ज़्यादा 10 ॾींहंनि खां पोइ मथे जेको हूंदो सो इस्तिहाज़ आहे। ठीकु आहे। बिख़िलाफ़ मां बादल अशरत, बिख़िलाफ़ इन जे जेको बाद आहे 10 ॾींहंनि जे वास्ते क़ाइमु थियणु दलील जे, इन ॻाल्हि ते त अनल हैज़ ला तज़ीद अला अशरत, त हैज़ न ज़्यादा थींदो आहे 10 ॾींहंनि ते। 10 ॾींहंनि खां मथे जेको 14 तारीख़ ते आयो आहे सो इस्तिहाज़ आहे। इन जो दलील इहो आहे त 10 ॾींहंनि खां वधीक हैज़ ईंदो ई न आहे, त पोइ हिनखे कीअं अची सघे थो।